स्टार्ट कर दोस्तों, वेलकम टू द वीडियो। तो शाम जो टाइम है ज़मीन के जो है पानी ॾियण था पिया। वाटर में जो है पानी बिल्कुल घट है, इन जो लिफ्ट कर रहे हैं पानी के। लिफ्ट जो पानी कंदा आहियूं सो पखे के ज़रिए कंदा आहियूं, यानी कि थोड़ो थोड़ो पानी जो है वाटर में आए उन के जो है मथे खणण लाइ जो है पखो लातो है। पानी जो है हिन साल जो है शदीद बहरान थियो है। पहिरें जो ये न थींदो हुयो। वाटर है, वाटर में पानी जो है बिल्कुल घर बीठो है। इन के जो पखे के ज़रिए जो लिफ्ट की सघूं। हितां जेका सीनरी अचे थी पई उहा जेका है बर्फ़बारी अचे थी पई। सीनरी के जो कैप्चर कयूं था। साम्हूं जो सिज लहे थो पियो। हज़ारनि की तादाद में जो कां कट्ठा थिया आहिनि। अञा कुछ जो ॾिसी करे मूंखे उडी आहे, बाक़ी जेका अंदरि वेठा आहिनि। पानी की स्पीड है। मां सन्नो बनो है, थोड़ो ख्याल से जो क्रॉस कयांस। मथे जो है तो रोड की तरफ अची वहाँ सोलंग की तरफ सिज लहे तो पियो, जो ट्रैक्टर हले तो पियो। पानी जो हाणे बीजी वियो। वही तादाद में जो कां वेठा आहिनि। तो दोस्तों जो चौधारी जो ज़मीन के चक्कर लाए के जो घर पहुतो आहियां। तकरीबन जो 2.5 महीना थी विया हुआ छबर के जो पानी ना आयो। आज जो छबर के पानी आयो है। तो फर्स्ट टाइम जो है तक मैं जो घर के बाहर जो विजिट करायो है। उम्मीद किया तो तक ये वीडियो पसंद आई होंगी। जैसे वीडियो पसंद आई है तो वीडियो के लाइक करें, चैनल के सब्सक्राइब जरूर करिएगा। मिलता है नेक्स्ट वीडियो में। इजाज़त दीजिए, खुदा हाफिज़।